अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदुल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआन मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तक़ूलू लिमन युक़तलू फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून सुभान अल्लाह वक़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र मरजल बहरैन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुभान अल्लाह इलाही तो आशिक़न जी ख़ल्क़ी अहली ज़ात केवी हनवातन के जागन सारी गर्मी है कितनी बड़ी गर्मी है तरहफते प्रभात वनी मिलोकन मोहम्मद से आदते इसके नोमी बराबर पर इश्क दा सेक वधेरा आग ते सारे कख कानी पर इश्क सारे तनवीर आग ते ताई पानी ठारी
दसो इश्क ददारो कहड़ा बुल्ले शाह उठे कुछ नहीं सुझदा जिथे इश्क मिलाया डेरा अरब शरीफ सदके जावां जिथे सोने तलियां लाया पलकां नाल बुहारी दीवा कर खाक दियां सुरम सुलाया कदम कदम ते मैं सजदे देवा जिथे बकरियां यार चराया आज़म रो रो दुहारी देवा जिथे अरबी तेरा नाम आग उन्होंने ठाई हमदनी सलात खाबाद उन पांच आईडी ने ठाई तकड़ में आई काबिल तकरीम जी वकार सादात इकराम व मशाइख इज़ाम व उलमा इकराम व हुफाज इकराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइयों अल्हम्दुलिल्लाह एक वंजऊ सालिया प्रोग्राम जंहिंजो बुनियाद आशिक़े रसूल उस्ताद उलमा मोहब्बत जी खान अलहाज शाही किबला मुफ्ती गुल हसन बग्गी शरीफ वाला रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह हिन प्रोग्राम जो बुनियाद रखी आहे अज असांजे इन पाक प्रोग्राम में बज़ाहिर साईं मौजूद न आहिनि पर रूहानी तौर पर असां सां गॾु सुभान अल्लाह इन्ही मौजूद ते ॻाल्हाईंदुसि इमामनि पाकनि जे यादि में प्रोग्राम आहे करबला जे शहीदनि खे ख़िराज अक़ीदत ख़िराज तहसीन पेश करण जे लाइ ही प्रोग्राम सालनि खां हलंदो पियो अचे मुझा अज़ीज़ दोस्तों हाणे साईं जा बिरादर साईं जा बचड़ा उहे हिन प्रोग्राम खे इंशाअल्लाह अॻिते हलाईंदा जेको जवान हिन प्रोग्राम जो ख़ुलूस सां बुनियाद रखी वियो आहे बुनियाद जंहिं शइ जो मज़बूत हूंदो आहे उनखे अल्लाह से किरण ढहण खां बचाईंदो आहे बुनियाद आशिक़े रसूल रखी वियो आहे अल्लाह कॾो क़यामत ताईं बगीअ में ही प्रोग्राम जारी आहे सुभान अल्लाह वला तक़ूलू लिमन युक़्तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात अल्लाह ताला जी ज़ात बरकान फरमायो न चओ वास्ते उन्हनि जे जेके मुंहिंजी राह में पंहिंजूं जानियूं कुर्बान करे विया अल्लाह पाक छा उनके मोह न चइजो जियां आम तौर ते तव्हां
जेके माण्हू वफ़ात करे वेंदा उन्हनि जे लाइ तव्हां लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियो अॼु फिलाणो गुज़ारे वियो अॼु फिलाणो मरी वियो अॼु फिलाणो फोत थी वियो फिलाणो क़त्ल थी वियो अहिड़ा लफ़्ज़ मुंहिंजे शहीदनि जे लाइ न ॻाल्हाइजो या करीम रब छा चऊं अल्लाह फरमायो बल अहया बल्कि तव्हां चइजो त इहे जीअरा ज़िंदा वला किल्ला तशकुरून ये जेरा है तव्हां खे सम्झ में ॻाल्हि अचे या न अचे पर तव्हां खे मञणो ऐं चवणो पवंदो त शहीद मुआ न आहिनि मरी न आहिनि ॿिया बल्कि उहे ज़िंदा आहिनि उहे जेरा अल्लाह पाक की रात बाबरकत बी आयत करीमा में एक बी वजात फरमाई त थी सके तो तव्हां ज़बान सां न चओ थी सके तो तव्हां कागज़ ते लिखो न किताबनि में लिखो न पर थी सके तो तव्हांजे दिमाग़ में ज़हन में इहा ॻाल्हि अचे त रब करीम फरमायो आहे चलो मञूं था पर समझ में ॻाल्हि कान थी अचे जीअरा आहिनि त कॾहिं नज़र त अचनि जीअरा आहिनि त उन्हनि जे लाइ खाइण पीअण ज़रूरी आहे पोइ शहीद जीअरा आहिनि त किथे आहिनि किथे खाइनि था किथे पीअनि था हाणे मञूं था पर ज़हन ॻाल्हि खे क़बूल नथो करे अल्लाह पाक फरमायो वला तहसबन्न الذين قتلوا في سبيل الله امواتا गुमान में ॻाल्हि न आणिजो हालांकि उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सोच माफ़ असां सगोर मदीने जे साईं खे अर्ज़ कयो सुना असां नमाज़ करूं था उथण वेहण में अहिड़ियूं सोचियूं कि अचण जेतिरी तोखे ॿुधाइण त तूं रट फरमायो अहिड़ी ॻाल्हि न आहे मुंहिंजी उम्मत खे रब सोच माफ़ सुभान अल्लाह इस ते अमल न करे पर हीअ सोच माफ़ न आहे ये सोच भी माफ ना है सोच वो न शहीद जी हयाती के बारे में और फिक्र कौन करो कि जरा छा है न बस जरा जिंदा आला किस्म की जिंदगी खुदा ने कहता फरमाए सुभान अल्लाह वज में वज सोच आई थी जेकरी जरा त किथे खाइन था किथे पियन था अल्लाह से उन गाल जो जवाब कुरान पाक में दे छड़ियो अल्लाह फरमाए तो बल अहया वे जियान वे जिंदान इंद रब्बिहिम युरज़कून अमा पंहिंजे घर मानी खाईंदा आयो को होटल की मानी खाईंदो आ को आस्थाने जो लंगर खाईंदो आ को के ओता कते मेहमान बनजी मानी खाईंदो आ पर मुदा मानो शहीद जिया जिंदा है मार बकरी में वटाहन मुझे दरबार में मुझा मलाइक सगोरा जन्नती दस्तरखान लगाए जन्नत जा ताम रखदार शहीद मावट मेहमान बनजी जन्नत जो खादो खाईंदा हन सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी सल्लल्लाहु अलैहि रयो मसेलो तो घुमन फिरन था हलन था छा मामलो आ मुजादी दोस्तों हदीस पाक में हजरत मौला अली शेर खुदा जे भा साईं हजरत जाफर तैयार रजी अल्लाह ताला अन्हु दे बारे में असहाब सगोरा फरमाता
असां मदीने जे साईं जी बारगाह में वेठा हुआसीं। अचानक साईं करीम फरमायो वालेकुम अस्सलाम। जंहिंमें जलीलुल क़द्र असहाब चार मुझे महबूब जा यार बैठा। सुभान अल्लाह। आशिक तो फरमाए जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली। सुभान अल्लाह। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली। उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। और जब शम्ए रिसालत रोशन हो क्यों कर न जले परवाना दिल। जब रश्क मसीहा आ जाए बीमार का आलम क्या होगा। सही करीमन फरमायो इसरार बिया इजहार बिया। तुझा अहला इशारा किया समझा जिन्हें इनकार बिया इकरार बिया। सोना असां के को सलाम करण वारो नजर कोन आयो। असां के जो आवाज कोन नजर आयो को ॾिसण में भी कोन आयो। अमा कंहिंजे सलाम जो जवाब ॾिनो आहे। मुजादी दोस्तों बुजुर्गो हुजूर नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझा गुलामो बज़ाहिर वाकई को आयो कोन अवा कंहिंजो आवाज कोन ॿुधो पर मुंहिंजो शौक़ हज़रत जाफर तैयार जंग में शहीद थी वियो। बई बाजू बई बाहूं जंग में शहीद थी वियो। जॾहिं अल्लाह जे बारगाह में रसियो अल्लाह पाक मलाइकन खे हुकुम फरमायो मलाइको जाफर तैयार जा बई बाजू शहीद थी विया इन्हनि जी जाइ ते जन्नती पर लॻायो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पर लगाओ जॾहिं हज़रत जाफर तैयार खे पर लॻा अल्लाह खे अर्ज़ कई मुंहिंजा बारी ताला रब पर हुदान उॾाम जेला परवाज़ जेला जे तो पर ॾिना त इजाज़त ॾे जन्नती परनि सां उॾरी वञी मदीनो शरीफ़ ॾिसी अचो। छो त हर हर हकीमन ने मुझे खड़ो ठीक चीज से मदीनो घुमाए जो। मुझे दर्दन जी दवा हित कान आ मुझे दर्दन हित कान आ मुखे मदन के दरते बुझाए जो। छो त हर हर हकीमन ने मुखे खड़ो चाक छींद से मदीनो मुखे उम्मीद अल्लाह में आखरी मां मदीने नबी दस कंदो रब धणी। मुखे उम्मीद अल्लाह में आखरी मां मदीने नबी दस कंदो रब धणी।
जे किन साल मानो मदीने वञन जे किन साल मानो मदीने वञन तन समुई जो बिनालो लिखा चो छो हर हर हकीम ने सुभान अल्लाह मां गुलामी सदाई सैयद अली दिया उन ते अगर ते वेही मारी दिया सुभान अल्लाह उन ते अगर ते वेही मारी दिया खैर मुई जो घुरो था जे कनी खैर मुई जो घुरो था जे कनी फसमजी नेटी मुखे ललाए जो छोट हर हर हकीम ने सुभान अल्लाह हजरत जाफर तैयार इजाजत गुरी अल्लाह पाक इजाजत ॾिनी हजरत जाफर तैयार उन्हनि परम सां उन्हनि मदीने शरीफ आयो जॾहिं मुंहिंजे मथां निगाह पई त मूंखे सलाम कयाई अस्सलाम अलैक अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू त मुंहिंजा गुलामो मां जेको सलाम जो जवाब ॾिनो सो शहीद हज़रत जाफर तैयार खे ॾिनो आहे सुभान अल्लाह दोस्तों मालूम छो शहीद अहिड़ा जहिड़ा जो खाइण पीअण बि था घुमण फिरण बि था पर असां ऐं तव्हां उन्हनि जी हयाती खे सुखजी नथा सघूं ऐं जेसि ताईं तालुक आहे जहिड़ा जो त मोमिन मुस्लमान जेके बि गुज़ारे वञनि था उहे जहिड़ा उहे बि जहिड़ा ज़िंदा न हुजनि हा कब्रिस्ताननि में कॾहिं साईं करीम कॾहिं बि अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर जो दर्श न दुआ सलाम थींदो आहे जीअं पर साईं करीम फरमान न जॾहिं बि के मुसलमान जी क़ब्र ते वञो कब्रिस्तान खां गुज़रो सलाम कयो जीअं जीअरनि खे सलाम कंदा आहियो अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर ऐं अव्हां खे उन जो सलाम जो जवाब कब्रिस्तान वारा अता कंदा सुभान अल्लाह ये अल्लाह वारा जहिड़ा खोड़ जो बुजुर्ग आहे खोड़ा शरीफ जो सही मखदूम अब्दुल रहमान रहमतुल्लाह ताला अलैह साईं जेसि ताईं ज़िंदा त पूरे इलाके में किथे बि दौलत डंडी न लॻी को खैर शरीफ सिर्फ साईं जे दौर में हिकिड़ो कम थियो जेको हज़रत भिटाई घोट कयो वो कहिड़ो जो खोड़नि जे शहर जे चौक में विच में भी साईं तंबूरो ॿुधायो सुभान अल्लाह ॻाल्हि निकिरी पिया त थी वञे फ़क़ीर वकोड़िया भिटाई साहब खे फरमायो हल साईं ॾे साईं छा साहब फरमायो कहिड़ो साईं जो असांजो मुर्शिद आहे वॾो आलिम आहे मुफ़्ती आहे काज़ी आहे हद जो काज़ी आहे हिते शरई अदालत क़ाइम आहे तव्हां ग़ैर शरई कमु कयो आहे ॿारनि में बि कोन थींदो आहे तव्हां मर्कज़ में साईं जे शहर में हीउ तंबूरो हलायो आहे हाणे हल साईं वटि जेका तोखे साईं सजा ॾींदो तोखे क़बूल करणी पवंदी भिटाई साहब पर्ची कढी फरमायो फिलहाल त इहो मुंहिंजी पर्ची खणी वञो पोइ सोचा उन पर्चीअ ते साईं लिखियो अॼु न ईंदस आऊं सुभा परी ईंदा पाण
अजल ईद सुआऊं सुभा परी ईदा पान से सजन ईदा सान जन बार खयाल खोयन जा सुभान अल्लाह साईं की ये पर्ची दियो हिसाब फकीर पर्ची खणी विया साईं महबूब साहब रहमतुल्लाह अलैहि पेश कयो साईं जो शेर पढ़ो फरमायो मारो कयो ये सैयद सगोरो अब्दुल लतीफ भिटाइया मुंडो कोन चई वयो आ तो सुभाणे नाना खे वठी अची अवांजे मखदूम खे परदाई जे मुखा गलती थी आ आलिम सगोरो आ हट जो कानी आ लिहाजा मां परताण देला पने नाने के सफार फकीर आया भिटाई साहब साहब वो मुजाजी तो सो सजी रात हज़रत श्री मखदूम अब्दुल रहमान शहर के पंहिंजे चादर सुभान अल्लाह ओ जी कुर्ब करे मुझे कखड़न में अजी कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां सुनो यारी दो कुर्बान वञाउन रस्ते तां जहीं रस्ते सां कुर्बदारी दो सुभान अल्लाह वो शेर पढ़ंदो ना जैसा साईं जे रूह खे राहत करे अरे बादे सबा कुछ तूने सुना मेहमान जो आने वाले हैं अरे बादे सबा कुछ तूने सुना मेहमान जो आने वाले हैं राहों में कलियां बिछाना हम आंखें बिछाने वाले हैं सुभान अल्लाह बेटा जापान फरमाई दुआ अल्लाह तेरे पवंदी शान चवंदी शान अल्लाह रही वञो रात बंभूर में रही वञो रात बंभूर में है उठत आरिय जाम जामिया वागो वठंदी शान चवंदी शान अल्लाह रही वञो रात बंभूर में रही वञो रात बंभूर में सफाई हरी अतर सुबह थी भिटाई साहब मदीने जे साईं सां गॾु अची रहिया मूं सारी दे सुपली अची जे गार तेरन धरियां पिपड़ियूं हंड विछाया वार पो साजन सब जमार मट गोली थी गुजारिया सुभान अल्लाह रात की मुकरी गाल के खड़ी शरीफ में बुजुर्ग गुजरेवा से मियां मोहम्मद रहमतुल्लाह एडो खूबसूरत जवान हो पानी देखिए हिक दफ़ो कई बाराड़ी जे ॻोठ में आयो घोड़े ते सवार थी बाराड़ी जे माण्हू ॾिठो एडो हसीन चेहरो भुलिजी पिया त अॼु असां ते मदीने वाले साईं महिरबानी करे न कई शायद साईं करीब आया पुछा चयूं साईं जो नालो छा आहे साईं फरमायो मुंहिंजो नालो मोहम्मद आहे उन्हनि खे अञा पक अची साईं मदीना कलमो शरीफ पढ़ण लगा
नारा लगाने लगा अल्लाह जो महबूब आयो वा सारे जग में जान पे ले जन सार छिया मोहम्मद अची वियो असांजा बेड़ा पार थी विया सुभान अल्लाह सुभान सैयद मोहम्मद रहमतुल्लाह अलैह फरमाया ना चुप 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 पान फरमायो ए मोहम्मद गुलाम मोहम्मद ए मोहम्मद गुलाम मोहम्मद ए मोहम्मद हो रे तेरा जग कलमा पढ़ाए ओ मोहम्मद हो रे इशारो क्यों सामू मदीने दा साईं घोड़े ते जेटा दी जाए मैं जदा दी कौन कई कई बात महबूब ते नजर पई सब उकलन में सिर पेजी वई सब नला तो ना यार कारी अल्लाह दा महबूब खोलन जे शहर में आया बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह गड्डा सामू सही मखदूम अब्दुल रहमान मुदादी दोस्तों सही करीम ने फरमायो मखदूम साहब असा जो अब्दुल लतीफ आखे पर एली मर्द साईं मखदूम साहब ओ साईं सकल सरमस्त ए साईं मखदूम साहब साईं सूफी मिजाज जा साईं बड़ा अकबर किन गालिन ते थोड़ो या गौर संगत बुलंद पीनी बुजुर्ग गाने एक में जे नहीं था जने साईं मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जो विशाल जो तो साईं किबला रोज़ी धनी बादशाह रहमतुल्लाह अलैह के इतना दी साल फरमाया तमाम सही पीर से रोज़ी धनी बादशाह की खबर हुई तो सच्चर ए मखदूम अब्दुल रहमान जो था मत सच्चर जनाजे में गए तो साईं पीर से रोज़ी धनी बादशाह फरमायो सच्चर के 14 आने जो कुछ थियो बियो तो को बावार कोनो सही मसलन से अमा जो थोड़ो तकरार हुयो बुजुर्ग हाणे अल्लाह के प्यारो थियो तमा साईं जी गालिन के ॾिसो मुखे ॾिसो तो जना हर साईं सच्चर सरमस्त खे जने पैगाम मिलियो सो सच्चर जो जिस इश्क में सरना दिया दो जग जिया तो क्या हुआ काजी खोल किताबा मसले बते दे और क्या पढ़ता अमल तो करता नहीं काजी बना तो क्या हुआ हाजी मक्के दे सर में सजदा करे तो क्या हुआ दिल दा कुफ्र तो कटता नहीं हाजी बना तो क्या हुआ जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या हुआ अपना अंदर तो रंगता नहीं जोगी बना तो क्या हुआ सुनकर सचल इश्क दा बूढ़ा गलाया तो क्या हुआ अपने अंदर रोता नहीं लोगों सुनाया तो क्या हुआ सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सोचो सल्लल्लाहु अलैहि मशहूर हुआ दुनिया में
सरदार तुझी गादी मशहूर वा दुनिया में सरदार तुझी गादी मुझे पीर कोठ वारा पगदार तुझी गादी मशहूर वा दुनिया में सरदार तुझी गादी सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं जो हुकुम सां सतल साईं आयो जनाब जी नमाज़ थी जे वक्त में साईं जो जसद मुबारक कब्र में नाठो तो किबले वाले पासे साईं सतल साईं बीठो हुजे खाबे पासे का हिन पासे का साईं पीछे रोज़े जणी ॿिया बुज़ुर्ग बीठा हिन पासे बीठा हाणे जे वक्त में साईं मखदूम अब्दुर्रहमान रहमतुल्लाह अलैह जो चेहरो मुबारक काबे ॾे कयो तो साईं पंहिंजो खुद ब खुद चेहरो घुमाए वरी हिन पासे करे सुभान अल्लाह पर टे दफ़ा फ़कीरन किबले रुख चेहरो कयो पर साईं जो चेहरो घुमी वरी हिन पासे थी पियो फ़कीरन अर्ज़ कयो से पीसे रोज़ी बादशाह अल्लाह दुआ घुरो हथ खणो असांजी मुर्शिद खां असांजे कावी साहब खां आलिम शगुल खां का गलती थी वई आहे जो काबो चेहरो बर्दाश्त असां काबे ने मुखदा कयो साईं जो चेहरो फ्री हेरा थी गरम थी यार साईं पीर साईं रोज़े गनी बादशाह रहमतुल्लाह अलैह ॾिठो निज़ारो रंग पाण दुआ कोन घुरियाऊं मम्मी पाण जी किबले वाली साइड आया साईं सजल सरमस्त जो हथ वठी फरमायो अदा सजल तुझी मेहरबानी तो असां जो चवण करे जनाज़े में शरीक थिए नमाज में शरीक थिए तदफीन में तो शिरकत कई तुझी मेहरबानी पर यार विसाल खां पोइ बि तोसां ठहण जे लाइ तयार न आहे तू जो इन पासे बीठो आहीं त तुंहिंजे तरफ़ चहिरो नथो करे मेहरबानी करे आवे तू असां वाले पासे बीठो यार रुख न करे पोइ जॾहिं साईं सचल सां हेॾां घुमी आयो त पोइ चेहरे खे किबले रुख करण जी ज़रूरत कान पई साईं पंहिंजो पाण चेहरो करे सुभान अल्लाह जीअरा त अल्लाह वारा बि जीअरा तो यकीन कयो किबला से मुफ्ती गुलशन साहब रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह ये सब ॾिसी रहे खुश थी रहे ज़ाहिरी दिलनि में दुख त रहिजी आहे यादूं रहिजी वञे खिलायो थे दिल से खिलायो थे दिल से रुआरे हल्या ओ मिठा मोर मानू अज रुआरे हल्या मिठा मोर मानू अज विसारे खिलायो थे दिल से खिलायो थे दिल से रुआरे हल्या मिठा मोर मानू अज विसारे हल्या ओ मिठा मोर मानू अज विसारे हल्या रदा सार रपजे थिया से रवाना रदा सार रपजे थिया से रवाना पर प्यार वारन अजा सताना सुती सूरवारी प्यारे हल्या ओ मिठा मोर मानू अज विसारे हल्या मिठा मोर मानू अज विसारे हल्या खिलायो
अॼु विसारे हजारा मोहम्मद खान मंज़िल उन्हनि पंहिंजी माणी मोहम्मद खान मंज़िल उन्हनि पंहिंजी माणी ॿुधाया छरोई उन्हनि जी कहाणी ॿुधाया छरोई उन्हनि जी कहाणी हयातीअ जॾहिं अहिड़ा हयातीअ जॾहिं अहिड़ा गुज़ारे हलिया ओ मिठा मोर माण्हू अॼु विसारे शाम जोड़ टुटी पियो जल्दी में अॼु त पहिरीं दिलि तोड़िया हाय जोड़ टुटी पियो जल्दी में अॼु त पहिरीं दिलि तोड़िया मूं तरसाया मूर न तरसाओ मूं तरसाया मूर न तरसाओ जी जल नेठ याद अचे साईं जो कुर्ब विसरी ईअं न त सिर्फ़ु मुंहिंजो ख़्याल आहे त मूंखे ई कुर्ब ॾींदा पर मुंहिंजे ॾिसण में जेके बि साईं सां मिलिया उन्हनि सभिनी जो तासुर सुभान सुभान मुरादी दोस्तों बुजुर्गो अल गर्ज़ साईं बि ज़िंदा असां तव्हां सां गॾु आहियूं असां तव्हांखे ॾिसी रहिया मुरादी दोस्तो बुजुर्गो शहीद त जीअरान शहीद जीअरान पर आम मोमिन भी जीअरान पर काफ़िर भी जीअरान हर कंहिंजी ज़िंदगी में फ़र्क़ु जीअण में फ़र्क़ु आहे बाकी जीरो काफिर भी आ काफिर जीरो कब्र में न हुजे तो अज़ाब कीअं थिए मोमिन जीरो न हुजे तो सलाम कीअं जीरा आन पर अल्लाह वारा अल्लाह ताला जी जात बाबरकात दे प्यारे महबूब फरमायो शहीद या बक़िस्मन एकरा शहीद हकीकी या शहीद हुक्मी हकीकी शहीद हुए जेके तीर तलवार गोलन बमन धमाकुन सा अल्लाह जी राह में सर दई वया उहे मुजादी दोस्तों बुजुर्गो हकीकी शहीद पर मुझे महबूब करीम फरमायो बुधायो क्या बचे यारे सब खां वधीक केड़ी उम्मत जा शहीद मुझे महबूब फरमायो कलम वाला कलम खड़ो यादाश्त वाला याद कयो मुझा प्यारा दोस्तों मुझे महबूब ऐलान फरमायो ये हकीकी शहीदन पर क्या हुक्मी शहीदन मुझे महबूब फरमायो जे मुझे उम्मती के बुखार मरो तपतियो उनमें गुजारे लो सो भी शहीदा मुझे उम्मती के बड़ी बीमारी लगी गई गुजारे लो शहीदा मुझे उम्मती के पेट की बीमारी थी पेट में सूर पे दियो गुजारे लो शहीदा मुझे उम्मती भण चढ़ो किरी पियो गुजारे वो शहीदा मुझे उम्मती खूह में किरी गुजारे वो शहीदा समुद्र में बुढ़ी गुजारे वो शहीदा दरिया जो बुढ़ल शहीदा मुझा प्यारा भाई जो साल शहीदा एक्सीडेंट मौत मुझा प्यारा उनमें जेके मुझा उम्मती वया उन्हें शहीदन जहाज किरी पयो कलमे वाला मुसलमान उनमें शहीद गुजारे वया वे सब शहीदन ऐ मुझे उम्मतानी हमर साए गुजारे वई शहीदा बच्चे जी विलादत वक्त मुझे उम्मतानी गुजारे वई लिखो शहीदा चुपे जी रात मुझे उम्मती गुजारे लो लिखो शहीदा चुपे जी हारे गुजारे लो लिखो शहीदा रोजे की हालत में गुजारे लो लिखो शहीदा रमजान में गुजारे लो शहीदा मुजादी दोस्तों सही फरमायो आलम दीन इल्म पढ़ाई दे गुजारे लो लिखो शहीदा तालिब इल्म
पढ़ंदे पढ़ंदे गुजारे लो लिखो शहीदा ए मुसाफिर सफर में गुजारे लो लिखो शहीदा परवमन ताला हुब्बे आले मोहम्मद मात शहीदा सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे पीर उलमाए अहले सुन्नत जमात अहले सुन्नत जेके मुझे आल बैत से मोहब्बत कने गुजारे ना शेख किबला मुफ्ती गुलाम साहब आल बैत से मोहब्बत जो है महीनों मुहर्रम वारो मुहर्रम शरीफ वारो तो सही आराम जलसे के फिक्र में साईं बदरदीन साईं मारे साहब करे कच्चे दावत करे कच्चे यो सब जीना तवे जेड़ा थी में हो बगिया में वसंदो ककर हुसैनी कुल वे जेड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी बीका बगाल काने हित हलडो जिक्र हुसैनी सुभान अल्लाह कुल भेजड़ा जिवे हो वसंदो ककर हुसैनी अदा महबूब जे बचन मो कई के नकस लगी आ महबूब जे बचन मो कई के नकस लगी आ शहरों में फैलो छोड़ मलाइका जन्नते छपर हुसैनी कुल बेचना जिवे हो वसनो ककर हुसैनी दोस्तों अल्हम्दुलिल्लाह तेरा प्रोग्राम जो बुनियाद सही बजा रखी है इंशाअल्लाह क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो हलंदो रहंदो इमाम पाक इमाम हुसैन अलैहिस्सलाम दीन बचाने जे लाइ कलमे बचाने जे लाइ कुरान खे बचाने जे लाइ मुंहिंजा प्यारा ईमान बचाने जे लाइ अदल और इंसाफ खे आम करण जे लाइ ज़ालिम जे अॻियां मुक़ाबले करण जे लाइ करबला जे मैदान में मदीने जे साईं जी उम्मत खे दर्शन उम्मत मोहम्मदिया खे दर्श नहीं गया नाने दी उम्मत के दर्श ॾिनो युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह अल्लाह से फरमायो तमा मिसाल दींदा आयो कने लैला मजनू जो कने ससुई कुनो जो कने हीरे रांझे जो दुनिया जे आशिकन जो मिसाल दींदा आयो पर कने मुझे आशिकन जी भी लिस्ट पढ़ी ॾिसो सुभान अल्लाह कने मुझे आशिकन जी दस्तानू पढ़ी ॾिसो कने करबला में भी नहीं ॾिसो कने औद में भी नहीं ॾिसो कने बदर में भी नहीं ॾिसो ताल अल्लाह ये सेवा नहीं है बावफाओं का ताल अल्लाह ये सेवा नहीं है बावफाओं का पिया है हमने दूध गैरतमंद माओं का नबी का हुक्म हो तो हम फांद जाए समंदर में दुनिया को मारूफ कर डाले नारे अल्लाह अकबर में सुभान अल्लाह इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला के मैदान में साईं जो को फकीर सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोले करबला पड़ी रात थोड़ी उम्र जो वडो उम्र जो कमर पोया रात पड़ी तो किरे रखी मां जरे करबला में जंग जो ऐलान थियो तो पान कुरारो मुर्शिद को नेजो खणी नेजो खणी ऐ साचरी के चई तयारो मुर्शिद हुसैन ता सिर कुर्बान करवा सुभान अल्लाह मुके पुठिए ते नेजो वजी सिधो करे दारे सुभान अल्लाह सिधो करे व्यारो ऐं अखिन दा वार हेठ छड़ रहा फरमायो के रुमाल सा के अगड़ी सा ये वार मुदा मथे करे बधो त मुके का से नजर त अचे सुभान अल्लाह
इमाम अली मकान जी बारगाह में आयो अर्ज की सोना इजाजत दे मां तुझे मथा सर कुर्बान कया मुझे पाक इमाम फरमायो तमाजी उम्र हाने जंग वाली काने का अर्ज की मुझे सोना मुर्शिद करीम इसके उम्र खे कौन दिसंदो आ इसके दे दरिया में भेड़ो हलाए तेर तेर पीर कामिल खासवा लहरूं लखाए तेर तेर सोना अज तो सिर ॾियण जो मज़ो आहे तुझे नज़रुनि जे साम्हूं ओ अल्लाह अल्लाह का मज़ा मुर्शिद के मैखाने में है अल्लाह अल्लाह का मज़ा मुर्शिद के मैखाने में है दोनों आलम की हकीकत मुर्शिद के पैमाने में है कुरान के साईं फरमायो तुझी उम्र ना है तुम आराम कर किबला सुबह का तुम पंजी चेल सती कराई सुभान अल्लाह इजाजत दियो मां वञो मुंहिंजा जी दोस्तों बुजुर्गो जे मतलब में साईं इजाजत ॾिनी आहे या सब सिद्धा करबला में गया हे आशिक मुझे सोने पाक इमाम जो पुठिए भर कर करबला के मैदान में गया नजरों पंजे मुर्शिद ने हुयूं और दोस्तों सखी सुल्तान मोहम्मद बाहू फरमायो ए तन मेरा जे चश्मा होवे ते में मुर्शिद वेखना नूनू ते मुंडे लख लख चश्मा एक खोला एक इतना दिखिया पर मैनू सबीर होर किथे वधे भजो मुर्शिद मैनू लख करोड़ हजार सुभान अल्लाह जिस टाइम मैदान कारजार में था तो चेहरो इमाम पाक ले हो तमाम मुर्शिद दीदार प्यारा मुसलमान भाइयों इंशाअल्लाह वो जो पाक हुसैन सोने बाबू जा पुत्रा सब सखी साईं वारन त निभायो पर आवा जमात गर्मी हुजे सर्दी हुजे जिते बुझो था अहल बैत जे जिक्र जो प्रोग्राम आ मदीने जे साईं जे बचड़न जो प्रोग्राम आ तमा कम काजू छड़े करे मुदा प्यारा घर छड़े कारोबार छड़े दुकानों से ताला करे मुझे अजीज दोस्तों प्रोग्राम में पहुंचा आयो अल्लाह से तमाजी असांजी हाजिरी कबूल फरमाए रब करीम इन प्रोग्राम के सदा आबाद रखे है दर्द मादा हूं कयमोला दोस्त दर्जे सुभान अल्लाह जे जियर जान बाना मिली अच जाए कब्र
कदे सुभान लाश मुझो कद दफन दोस्त पंहिंजे दर वञा लाश मुझो कद दफन दोस्त पंहिंजे दर वञा ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र ते अल्लाह से मोजी हमारी हाजिरी कबूल फरमा इंशाअल्लाह टेम शुरू थी हुआ ये काफी तादाद में खतीब जल्ब अफरोज आहिन अचण वारा आहिन असांजे तव्हांजी जान अहल सुन्नत वल जमात जा रूह पीर तरीक़त रहबर शरीफ क़िबला साईं अलहाज लख्त जिगर सैयद अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह अन्हु हज़रत क़िबला साईं पीर सैयद क़िबला सैयद गुलाम हुसैन शाह कमल मारूफ कंबर वाला साईं दामत बरकात बुला साईं जी दरगाह के खुदा आबाद रखे सदन साईं असां ते ता देर कायम दायम रखे उन्हनि जी सिदारत में उन्हनि जी नूरी नज़र में ही प्रोग्राम हलंदो पियो अचे अल्लाह कंदो हलंदो रहंदो साईं जी जल्ब अफरोज थींदा अल्लाह साईं असां गॾु फ़क़ीर जी हाज़िरी क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि